सूबाई वज़ीर ऐं PPMPA फराज़ डेरो चयो आहे त इमरान ख़ान मुल्क लाइ रिस्क बणिजी चुको आहे। फॉन फंडिंग केस बाद ख़बर पइजी वई त हू मुल्क जो केतिरो सॼणु आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर जान मोहम्मद अबड़ो मूजिबि पारस हाउस ते SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हुन वधीक चयो त सॼी दुनिया खे ख़बर आहे त इमरान ख़ान जी हिन वक़्तु जेका एजेंडा आहे उहा मुल्क में ॾफेड़ पखेड़णु आहे। फराज़ डेरो चयो त गुज़िरियल 15 सालनि खां PP जो मुसलसल चूंडूं खटे हुकूमत करण जो सॼो क्रेडिट सिंध जे बाशऊर अवाम ॾे वञे थो, जिन वोट ज़रिए सदाईं PP ते एतमाद कयो आहे। हुन चयो त बरसात मुतासिरनि जी सिंध हुकूमत बहितर नमूने सां वाहुर करे रही आहे। बरसात ते सियासत कंदड़ असांजे मुख़ालफ़नि खे सियासत करण बजाए मुतासिरनि जी मदद करण लाइ अॻियां अचणु घुरिजे। कंदकोट में STP पारां जुनेद अहमद बखराणी जी बाज़ियाबी लाइ अॼु ॿिए ॾींहुं बि बुख हड़ताल कई वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर सैयद मुश्तबा शाह मूजिबि STP ज़िले सदर अकरम बाजकाणी, बाड़े जे वालिद अली गोहर बखराणी ऐं ॿियनि जी अॻवाणी में घंटाघर चौक ते बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई वई। मुज़ाहिरीन बाड़े जी बाज़ियाबी लाइ नारेबाज़ी कई। अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस जुनेद खे बाज़ियाब कराइण में नाकाम थी चुकी आहे। पुलिस पंहिंजो को बि वाइदो पूरो न कयो आहे। जुंगशाही खां ॻोठ इसाक खूह ताईं रोड ज़बून हाल थी वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर इक़बाल जोखियो मूजिबि PP हुकूमत गुज़िरियल 15 सालनि खां क़ाइमु आहे, पर कोहिस्तान जे हिन ॻोठ खे मुकमल नज़रअंदाज़ कयो वियो आहे। इसाक खूह हिन जदीद दौर में बि बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। ॻोठाणनि कामरेड शफ़ीक जोखियो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हर दफ़े असांखे रोड मरमत करण ऐं ॿियूं सहूलियतूं ॾियण जो आसिरो ॾेई वोट वठियो वञनि, पर अॼु के बि बुनियादी मसइला हल नाहिनि कया विया। हुननि MNA ऐं MP रियाज़ शाह शिराज़ी खां मसइलनि जे हल लाइ मुतालबो कंदे चयो त जेकॾहिं मसइला हल न थिया त सख़्त एहतिजाज करे BD इलेक्शन जो बाइकॉट कयो वेंदो। खोड़ा खां कमालदेरो रोड जे कम में लखे रुपयनि जी करप्शन जो इंकशाफ। ठेकेदार ऐं इंजीनियर जी मिली भगत सबबि रोड जे कम जी पत वाइखी थियण लॻी। SS न्यूज़ जे रिपोर्टर जवाद हसन मूजिबि रोड जे कम में पत्थर थोरी मिक़दार में बाक़ी मिटी ऐं मेट इस्तेमालु कयो पियो वञे। बरसातुनि जे करे मेट ऐं मिटी जो गारो ठहण लॻो आहे। इलाइक़े वासिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त एंटी करप्शन ऐं नेब खे घुर्जे त ठेकेदार ऐं इंजीनियर ख़िलाफ़ एक्शन खणे ऐं इंक्वायरी करे बहितर नमूने रोड जो कमु करायो वञे, ॿी सूरत में एहतिजाज कयो वेंदो। भिरिया रोड में पुलिस वापारी इक़बाल महर जे घर में लॻल लखे रुपयनि जे धाड़े में मुलविस 4 जवाबदार गिरफ़्तार करे वरिता। SS न्यूज़ जे रिपोर्टर कामरान अली मूजिबि DSP अब्दुल सत्तार उॼण, SHO माशूक कीरियो, SHO जमशेद राजपूत ॿुधायो त जवाबदारनि वटां 5 लख रुपया कैश ऐं 12 तोला सोन बि हथ कयो वियो आहे। हुननि वधीक ॿुधायो त पुलिस जदीद टेक्नोलॉजी ज़रिए कार्रवाई करे 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। वधीक जवाबदारनि खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। ॿिए पासे मुतासिर इक़बाल महर ॿुधायो त भिरिया रोड पुलिस जी कार्रवाई मां मुतमइन आहियूं। पुलिस ताउन करे ॾोहस वापसि करायो आहे। गंबट में लगातार बरसातुनि खां पोइ गैस्ट्रो जी बीमारी मुंहुं कढियो आहे। इस्पतालूं मरीज़नि सां भरिजी वियूं आहिनि। SS न्यूज़ जो रिपोर्टर मुरीद हुसैन टावरी मूजिबि तालके इस्पताल गंबट में गैस्ट्रो जी बीमारी में वरतल 300 खां वधीक मासूम ॿारनि खे दाख़िल कयो वियो आहे। ॿारनि जे माहिर डॉक्टर बख़्तियार अहमद भंभरो SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त गैस्ट्रो जी बीमारी ख़राब पाणी पीअण सां ऐं बरसाती पाणी जे तलाउनि ते ज़हरीला जीत ऐं मखियूं गॾु थियण सां थिए थी। हुन चयो त जर जो पाणी ख़राब हुजण करे गैस्ट्रो जूं बीमारियूं ख़ासि करे मासूम ॿारनि में थियनि थियूं। वालिदेन वधीक एहतियात कनि। कोटडे जी वेझो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल निहाल सोहो जी इमारत ज़बून हाल थी वई। शागिर्दनि ऐं उस्तादनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻी वयूं। SS न्यूज़ जे रिपोर्टर अदनान हैदर लुंड मूजिबि प्राइमरी स्कूल जी इमारत गुज़िरियल 8 सालनि खां ख़तरनाक हालत में आहे। उस्तादनि ऐं शागिर्दनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त स्कूल मुकमल तौर ते ज़बून हाली सबबि कंहिं वक़्तु बि शागिर्दनि ऐं उस्तादनि जूं जानियूं ज़ाया थी सघनि थियूं। स्कूल में न पखो आहे न लाइट आहे। उन मौक़े ते सोशल वर्कर जानी चना मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त समूरियुनि कोशिशुनि बावजूदि को बि फ़र्क़ु न पियो। असां तालीमी इदारे ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खे अपील था करियूं त ख़ुदारा स्कूल खे नई बिल्डिंग ॾिनी वञे।
ठुल वेझो 5 ॾींहं अॻु मदरसे मां फाहो खाधल नींगर जे वारसनि एहतजाज कंदे रोड ब्लॉक करे छॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ख़ैर मोहम्मद गोलो मूजिबि नींगर मुज़फ़र सूमरे जे वारसनि एहतजाज कंदे रहबर चौक ते रोड ब्लॉक करे नारेबाज़ी कई। हुननि चयो त नींगर खे क़त्ल करे ख़ुदकुशी जो रंग ॾिनो पियो वञे। मदरसे जे ज़िम्मेवारनि पहिरीं बिजली करंट ऐं बाद में ख़ुदकुशी जो ॿुधायो। हुननि चयो त ॻड़ी हसन पुलिस जांच जे सिलसिले में के बि क़दम न खंया आहिनि। वारसनि जी दरख़्वास्त ते एसएसपी सुमेर नूर चना जांच ठुल मुंतक़िल करे छॾी। नाज़रीन, वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।